ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। माया जी वार खे सामनो करण लाइ 2 शक्तियुनि जी आवश्यकता आहे। 16/5/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सभी वारनि जी पुरुषारत जी रफ़्तार जी रिज़ल्ट ॾिसनि पिया। बाबा छा ॾिठईं? असांजी पुरुषारत जी रफ़्तार जी रिज़ल्ट। नया अथवा पुराणा ॿिन्हिनि जे पुरुषारत जी रफ़्तार ॾिसंदे हुए बाप खे ॿारनि जे ते अति स्नेह बि थियो ऐं साथ साथ रहम बि थियो। बाबा खे पंहिंजे ॿारनि ते स्नेह बि थियो, रहम बि आयो। जॾहिं बाबा ॿिन्हिनि जी पुरुषारत जी रफ़्तार ॾिठईं न, त बाबा खे ॿारनि जे प्रति स्नेह बि आयो, रहम बि आयो। स्नेह छो आयो? ॾिठो कि नंढा वॾा परिचय मिलंदे परिचय सां गॾु पाण पंहिंजे यथाशक्ति प्राप्त जे आधार ते पास्ट लाइफ ऐं वर्तमान ब्रह्मण लाइफ ॿिन्हिनि में महान अंतर अनुभव कंदा आहिनि। नंढा वॾा परिचय मिलंदे परिचय सां गॾु पंहिंजे तथा यथाशक्ति प्राप्ति जे आधार ते पास्ट लाइफ और वर्तमान ब्रह्मण लाइफ ॿिन्हिनि में महान अंतर अनुभव कयो। भटकते हुए खे सहारो ॾेखारे में ॾींदो आहे न। निश्चय बुद्धि ठही हिक ॿिए जे सहयोग सां हिक ॿिए जे अनुभव जे आधार ते मंज़िल जी ओर हलनि था। बाबा खे स्नेह छो आयो? छो जी बाबा ॾिठईं वीचारा नंढा वॾा परिचय मिलंदे ई ॿार जेका आहिनि परिचय सां गॾु पंहिंजी यथाशक्ति प्राप्ति जे आधार ते पंहिंजी पास्ट लाइफ और वर्तमान ब्रह्मण लाइफ ॿिन्हिनि में महान अंतर अनुभव कंदे हुए भटकते हुए जो सहारो ॾेखारे में भटकते हुए खे सहारो ॾेखारे में ॾियो। निश्चय थिया, निश्चय बुद्धि ठहिया, हिक ॿिए जे सहयोग सां हिक ॿिए जे अनुभव जे आधार ते मंज़िल जी ओर हली पए। मतिलब कि ॿार जेका अचनि था न उहे ॾिसनि था कि हिन जीवन में केॾो सुख हा, असांजो भटकण बंदि थी वियो आहे। हिक ॿिए जे सहयोग सां हिक ॿिए जे अनुभव ॿुधी ॿार अॻियां हलनि था। त बाबा खे इहे ॾिसी करे ॿारनि ते स्नेह आयो। ख़ुशी, शक्ति, शांति व सुख जी अनुभूति में कोई लोक लाग जी परवाह न कंदे हुए अलौकिक जीवन जो अनुभव कदम खे अॻियां वधाईंदो वञनि था। ख़ुशी, शक्ति, शांति व सुख जी अनुभूति में कोई लोक लाग जी परवाह न कंदे हुए अलौकिक जीवन जो अनुभव कदम खे अॻियां वधाईंदा पिया वञनि। प्राप्ति जे अॻियां कुझु छॾिणो बि पवंदो आहे न। कुझु प्राप्त करण लाइ असांखे कुझु छॾिणो बि पवंदो आहे, व त्याग करिणो पवंदो आहे। कोई सुध-बुध न रहंदी आहे। बाप मिलियो, सभु कुझु मिलियो। हुन खुमारी व नशे में त्याग न लॻो। यादि ऐं सेवा में तन मन धन सां लॻी आहे। बाप मिलियो, सभु कुझु मिलियो। हिन खुमारी ऐं नशे में त्याग न लॻियो। यादि ऐं सेवा में तन मन धन सां लॻी विया आहिनि न। त बाबा चवनि था ॿारनि जी एॾी उन्हनि खे ख़ुशी आहे कि उहो कुझु छॾनि था, उन्हनि खे लॻे ई नथो। बाबा सां एॾो कुझु मिले थो न। पहिरियों नशो, पहिरीं कुमारी, पहिरियों उमंग उत्साह, न्यारो अति प्यारो अनुभव कयो। ये त्याग ऐं सदाकाल जो नशो। त्रिकालदर्शी मास्टर ज्ञान सागर, मास्टर सर्वशक्तिवान जी स्थिति जो पहिरियों जोश, जंहिंमें कुझु होश न हुयो। पुराणी दुनिया जो सभु कुझु तुच्छ अनुभव थियो, आसार अनुभव थियो।
बाबा चवनि था इहे त्याग ऐं आदिकाल जो जेको नशो आहे न, त्रिकालदर्शी मास्टर ज्ञान सागर मास्टर सर्वशक्तिवान जी जेकी स्थिति जो पहिरियों जोश आहे, जंहिंमें होश न आहे, पुराणी दुनिया जो सभु कुझु तुष। मतलब बाबा जो अगरि असांखे ज्ञान सम्झ में अची वञे न, त बाबा चवनि था कि ॿारनि खे पुराणी दुनिया जो सभु कुझु तुच्छ अनुभव थींदो, सभु कुझु तुच्छ अनुभव थींदो। त बाबा चवनि था ईअं हर हिक जी पहिरीं स्टेज ॾिसंदे हुए अति स्नेह थियो कि हर हिक बाप जे प्रति केतिरो त्याग ऐं लगन सां अॻियां वधण जो पुरुषारत था करनि। त बाबा के ॿारनि खे ॾिसी स्नेह बि आयो, रहम बि आयो। स्नेह छो आयो? छो जी बाबा ॾिसनि पिया कीअं मुंहिंजा ॿार नया नया ईंदा था वञनि, हिक ॿिए जो अनुभव ॿुधी करे पंहिंजी पुराणी ऐं ब्रह्मण लाइफ खे कंपेयर करे हुननि में छा फ़ाइदो आहे इहो अनुभव करे ख़ुशी नशे सां पंहिंजे आदिकाल जी स्मृति जे कारण केॾा ख़ुशी ख़ुशी सां अॻियां वधनि था, जंहिंमें उन्हनि खे त्याग बि त्याग नथो लॻे। भाग्य केॾो आहे, है न? कलयुगी दुनिया में लसन प्याज छॾे करे बाबा जो ठही करे बिना लसन प्याज रोटी खाइण में केॾो सुख मिलंदो आहे। ऐं भाग्य कहिड़ो आहे, स्वर्ग में वञी सघंदा आहियूं, है न? भॻवान खे असां एॾे ओॾे भटकी करे भॻवान खे न यादि करे बाबा खे परम धाम में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी न। भले तव्हां सोचो असां ईअं भक्ति कंदा हुआसीं, ईअं कंदा हुआसीं, लेकिन हाणे बाबा खे मथे यादि करण में भाग्य केॾो ऊचो आहे। हाणे बि सुठी लॻंदियूं आहिनि छा भक्ति मार्ग जी रस्म रिवाजूं? हा, दिखावे जे लाइ करणियूं खपनि, हो त माण्हू चईंदा, लेकिन असांखे मन असांजो मथे ई लॻल रहे, बुद्धि असांजी मथे ई हुजे, है न? दुनिया जी चमक दमक, ॿाहिरां जो भोजन, उनखे त्याग करे पंहिंजे हथ बाबा जी यादि में रही करे भोजन खायो। त सत्युग में त मिलंदो ई सही 36 प्रकार जो भोजन, हिते बि बाबा जी यादि में साधारण भोजन खायो। त भाग्य आहे या त्याग था करो? भाग्य केॾो ऊचो आहे न। पंहिंजी निंड जो त्याग करो, सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे गुड मॉर्निंग करो, त भाग्य केॾो ऊचो आहे। अमृत वेलो उथी करे बाबा खे यादि करो, त भाग्य केॾो ऊचो आहे। त निंड जो बि त्याग न, खाइण पीअण जो बि त्याग न कयो आहे, लेकिन असांखे प्राप्ति एतिरी ऊची थी मिले कि उहो ऑटोमेटिकली छुटिजी वेंदो। अहिड़ो त्याग मुहूर्त, ज्ञान मुहूर्त, निश्चय बुद्धि ॿारनि जे मथां बाप दादा बि पंहिंजी सर्व संपत्ति सहित कुर्बान थी वेंदा। बाबा जी संपत्ति कहिड़ी आहे? ज्ञान गुण शक्तियूं। जीअं ॿारनि जी संकल्प कयो, ॿारनि संकल्प कयो, बाबा बाबा असां तव्हांजा आहियूं, तव्हां असांजा आहियो। ॿारनि संकल्प कयो, बाबा असां तव्हांजा आहियूं। उहो बाबा बि रिटर्न में चईंदा आहिनि कि जो बाप जो सो तव्हांजो। बसि तव्हां हिकु बार दिलि सां चओ, बाबा मां तव्हांजी आहियां। बाबा बि चईंदो, ॿार मूं वटि छा आहे? ज्ञान गुण शक्तियूं, उहो तव्हांजो थी वियो। इहे अधिकारी बि ठहिया आहिनि, लेकिन अॻियां छा थींदो आहे? हलंदे हलंदे जॾहिं महारथी अर्थात रूहानी योद्धो ठही माया खे चैलेंज कंदा आहिनि न, भई ॿार जॾहिं बाबा जो ठही वेंदा आहिनि, भई शुरू में त छो एॾो उमंग उत्साह सुठो लॻंदो आहे न, छो जो शुरू में माया न ईंदी आहे, कंहिंजे शुरू में ई अची वेंदी आहे जो उनखे ज्ञान न वठणु ॾींदा आहिनि। लेकिन असां बाबा खे चई करे बाबा जो ठहिण खां पोइ अॻियां वधंदा आहियूं न, त माया असांखे चैलेंज कंदी आहे कि ॾिसां इहे मूंखे छॾे कीअं थो वञे, त युद्ध थी वेंदी आहे। विजय ठहिण जो अधिकार बि सम्झंदा आहिनि, लेकिन माया जे अनेक प्रकार जी वारनि खे सामनो करण जे लाइ 2 ॻाल्हियुनि जी कमी थी वेंदी आहे।
माया जी अनेक प्रकार जे वार के सामनो करण लाइ ॿ ॻाल्हियुनि जी कमी थी वेंदी आहे। उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? हिकु त सामनो करण जी शक्ति न हूंदी आहे, ॿियो परखण ऐं निर्णय करण जी शक्ति जी कमी हूंदी आहे। असां बाबा जो त ठही वियासीं, पोइ माया चैलेंज कंदी आहे, ॾिसां हीअ कीअं नथी, ईअं मूंखे कीअं छॾे थी। त हुन जे लाइ अगरि असां में सामनो करण जी शक्ति न हूंदी, परखण ऐं निर्णय करण जी शक्ति जी कमी हूंदी, त पोइ असां माया सां हारी सघंदा आहियूं। छो जो परखिणो बि त खपे, हीअ माया आहे छा आहे। हिन कमियुनि जे कारण माया जे अनेक प्रकार जी वारनि सां कॾहिं हार, कॾहिं जीत थियण सां कॾहिं जोश, कॾहिं होश में अची वेंदा आहियूं। हिन कमियुनि जे कारण माया जे अनेक प्रकार जे वार सां कॾहिं हार, कॾहिं जीत थियण सां कॾहिं जोश, कॾहिं होश में अची वेंदा आहियूं। सामनो करण जी शक्ति न हुजण जे कारण बाप खे सदा साथी ठाहिण न ईंदो आहे। असांखे सामनो करण जी शक्ति न हूंदी आहे न माया सां, त छा थींदो आहे? सामनो करण जी शक्ति न हुजण जे कारण बाप खे सदा साथी ठाहिण न ईंदो आहे, साथ वठण जो तरीक़ो ई न ईंदो आहे। अगरि सामनो न करे सघंदासीं त बाबा खे भुलिजी वेंदासीं, बाबा खे पंहिंजो साथी ठाहे न सघंदासीं, हुन ॻाल्हि में ई मुंझी वेंदासीं। साथ वठण जो तरीक़ो ई न ईंदो। सहज तरीक़ो आहे अधिकारीपन जी स्थिति। सहज तरीक़ो कहिड़ो आहे? बाबा ते पूरो पूरो अधिकार रखो कि बाबा मुंहिंजो आहे, न बाबा ते पूरो पूरो अधिकार रखो कि बाबा मुंहिंजो आहे। हिन करे कमज़ोर ॾिसंदे हुए माया पंहिंजो वार करे वठंदी। हिन करे असांखे कॾहिं बि वॾे खां वॾी परिस्थिति छो न अची वञे, पहाड़ जहिड़ी, त बि मुंहिंजे बाबा ते संशय न करणो खपे। कॾहिं बि इन सोचणो खपे मां बाबा खे एॾो यादि कंदी आहियां, हीअं कंदी आहियां, त बि बाबा मूंसां हीअं कई, बाबा न कई। इहे असांजे कर्मनि जी गति बाबा जो ठहिण खां पहिरियों बि अचे हा, पोइ बि आई। पहिरियों अचे हा त शायदि असां संभाले न सघूं हा, है न, ऐं हाणे आई आहे। ॾिसो, तव्हां ॾिसंदा ई हूंदव कि हाणे जो ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि न, जो ॿार बाबा जी रेगुलर मुरली ॿुधंदा आहिनि, धारणा कंदा आहिनि, उन्हनि जे जीवन में कोई दुख अचे ऐं ॿियनि जे जीवन में कोई दुख अचे, सेम फ़र्क़ु हूंदो आहे न पार करण में, न। कंहिंजे घर माण्हू शरीर छॾे, के नॉन बीके जे घर, ऐं कंहिं बीके जे घर शरीर छॾे, भले उहो ज्ञान में न हले, लेकिन हुननि जे घर में कोई मेंबर बीके हूंदो, त हुननि जी स्थिति अलॻि हूंदी आहे। छो जो आत्मा में शक्ति भरिजंदी आहे। ॾिसो, पंहिंजे ब्राह्मण परिवार में रोज़ काथे न काथे कोई न कोई शरीर छॾंदो हूंदो। असांजे परिवार में काथे न काथे कोई न कोई शरीर छॾंदो ई हूंदो, न। लेकिन बाबा जे घर में कोई शरीर छॾंदो आहे त उहा रीति रस्म छा हूंदी आहे, उहो माहौल छा हूंदो आहे। ऐं की अज्ञानी जे घर कोई शरीर छॾे त उहो माहौल छा हूंदो आहे। त असां हर परिस्थिति खे सामनो करण लाइ बाबा खे पंहिंजो साथी ठाहे वठंदा आहियूं। तरीक़ो अची वियो आहे कि कुझु बि थिए त पहिरियों बाबा खे ॿुधायो, बाबा खे चओ, बाबा खे यादि करिणो आहे, त बाबा जी मदद मिलंदी आहे, है न। असां बाबा खे अधिकार जे रूप में जेतिरो यादि कंदासीं न, मुंहिंजा बाबा अचो, मुंहिंजा बाबा अचो, जेतिरो दिलि जो स्नेह हूंदो, जेतिरो अधिकारपन जो नशो हूंदो, ओतिरो बाबा असां वटि असांखे पंहिंजी शक्ति द्वारा मदद कंदा आहिनि। हिन करे कमज़ोर ॾिसंदे हुए माया पंहिंजो वार करे वठंदी आहे। अगरि असां अधिकारपन सां न यादि कंदा आहियूं न, अगरि अधिकारपन जी कमी हूंदी आहे त असांखे कमज़ोर ॾिसंदे हुए माया पंहिंजो वार करे वठंदी आहे। सामनो करण जी शक्ति न हुजण जे कारण बाप खे सदा साथी ठाहिण न ईंदो आहे।
है न, साथ वठण जो तरीक़ो न ईंदो आहे, सहज तरीक़ो आहे अधिकार पंजी स्थिति। हिन करे कम अधिकार न रखंदा आहियूं त माया वार करे वठंदी आहे। परखण जी शक्ति न हुजण जे कारण बुद्धि जी एकाग्रता न हूंदी आहे। असांखे जीवन में परखण न ईंदो आहे न त असांजी बुद्धि एकाग्रचित न थींदी आहे। व्यर्थ संकल्प व अशुद्ध संकल्प जी हलचल हलंदी ई रहंदी आहे। परखण जी शक्ति न हुजण जे कारण बुद्धि एकाग्रचित न थींदी त छा थींदा? व्यर्थ संकल्प व अशुद्ध संकल्प ईंदा ई वेंदा। हिक में सर्व जा रस वठण जी हिकु स्थिति न ईंदी। अनेक रस में बुद्धि ऐं स्थिति डगमग थींदी वेंदी। अगरि असांजी बुद्धि असां में अगरि परखण जी शक्ति न आहे कि इहा माया आहे या की छा आहे, जीअं कोई संकल्प ईंदो न त सम्झो असां वटि व्यर्थ संकल्प अचे थो, असांखे परखण जी शक्ति न आहे, बुद्धि खे असां एकाग्रचित नथा करे सघूं ऐं असां हुन संकल्प वश कुझु बि कर्म करे वरितो त व्यर्थ थींदो। त व्यर्थ संकल्प, व्यर्थ जेको बि व्यर्थ हूंदो आहे, हुन जे कारण असांजो वायुमंडल बि ख़राबु थी वेंदो है न। अगरि असांजे घर में कोई बि अहिड़ो माण्हू आहे जेको फालतू सोचंदो आहे, अशुद्ध सोचंदो आहे, बाक़ी सभु पॉज़िटिव था सोचनि, लेकिन हुनजो फालतू सोचणु ऐं अशुद्ध सोचणु ॾाढो स्ट्रॉन्ग आहे, त माण्हुनि जे मथां ॾाढो प्रेशर पवंदो आहे। लेकिन अगरि सभु ॿार हिक में सर्व रस सां अनुभव करनि त हिकु रस स्थिति थी वेंदी आहे। अनेक रस में बुद्धि ऐं स्थिति डगमग थी वेंदी आहे। हिन कारण परखण जी शक्ति घटि थी वेंदी आहे ऐं न परखण जे कारण बाबा चवनि था परखण जी शक्ति छो घटि थी वेंदी आहे? छो जो असां अनेक रसनि में बुद्धि खे भटकाईंदा आहियूं त ये माया, ये भी पहचाने न सकता आहियूं कि ये माया आहे। न परखण जे कारण सम्झो असांखे कोई वेस्ट थॉट अचे थो, ईअं थो अचे जीअं असां हाणे ई करे वठूं, पोइ टाइम निकिरी वेंदो, त ये वेस्ट आहे, ये अशुद्ध आहे कि शुभ आहे, ये चेक करणो खपे हिकु बार, है न। ये चेक करणो खपे हिकु बार कि ये वेस्ट आहे या अशुद्ध संकल्प आहे। पोइ चेक करे पोइ हुनजी हलचल खे उन संकल्प खे ख़तमु करे छॾो। हिक में सर्व रस वठण लाइ हिकु रस स्थिति हुजणी खपे। बाबा सां हिक में सर्व रस वठण जी हिकु रस स्थिति आहे न, लेकिन वठणी खपे। बाबा जे असांखे रिज़ल्ट ॿुधाइनि था न, बाबा चवनि था कि ॿार मूंसां सर्व संबंध निभायो, मुंह में ही सभु रसनि जो अनुभव करो। अनेक रस में बुद्धि ऐं स्थिति डगमग थी वेंदी आहे। हिन कारण परखण जी शक्ति कम थी वेंदी आहे। न परखण जे कारण माया पंहिंजो ग्राहक ठाहे छॾंदी आहे। त बाबा चवनि था कि ये माया आहे, उहो बि पहचान न थी सघंदी आहे, ये रॉन्ग आहे, ये बि ॼाणे न सघंदा आहिनि न, ये बि माण्हू ॼाणे न सघंदा आहिनि। अगरि परखण जी शक्ति ठीक न हूंदी, माया पंहिंजो ग्राहक ठाहे छॾंदी, असां कंहिंजे उन में फंसी वेंदासीं। ये माया आहे, ये बि पहचाने न सघंदा आहिनि। ये अथवा माया सां गॾु माया जा साथी थी वेंदा आहिनि, पर की न पाईंदा आहिनि। माया जा साथी ऐं बाप खे उहा निमित ठहियल हुई आत्माउनि खे बि पंहिंजी समझदारी पेश कनि। कई ॿार ख़ुदि वॾो थी करे पहचाने न सघंदा आहिनि असांजो माया ते वार थी वियो, माया जो ग्राहक ठही वेंदा आहिनि। पोइ साथी ठही करे बाबा साथी मतिलबु कढंदा आहिनि न शोभा याद, त बाबा चवनि था कि ॾिसो माया जा ग्राहक अथवा माया जा साथी ठही वेंदा आहियो
त बाप व निमित ठहियल हुई आत्मायूं बि पंहिंजी समझदारी उन्हनि जे अॻियां पोइ पेश कंदा आहिनि कि ईअं न हीअं थियो, मां ई राइट आहियां। त इहे ॻाल्हियूं ठाहींदा रहंदा आहिनि, ख़ुदि जी ग़लती न मञंदा आहिनि। अहिड़े कई प्रकार जा विचित्र पॉइंट्स माया जी तरफ़ सां वकील ठही करे बाप जे साम्हूं उहा निमित ठहियल हुई आत्माउनि जे साम्हूं रखंदा आहिनि। छो जी माया जा साथी थियण जे कारण ऑपोजिशन पार्टी जे ठही वेंदा आहिनि, माया जी थियण जी पोजीशन छॾे ॾींदा आहिनि। कारण छा थियो? परखण जी शक्ति जी कमी। त बाबा असांखे छा था चवनि कि असां में सामनो करण जी शक्ति हुजणी खपे, परखण जी शक्ति हुजणी खपे। त बाबा ॿुधाई न कि भई असां में सामनो परखण जी शक्ति जी कमी आहे। हिन कारण माया जे अनेक प्रकार जे वार सां कॾहिं हार खाई वेंदा आहियो, कॾहिं जीते वेंदा आहियो, कॾहिं जोश कॾहिं होश में अची वेंदा आहियो। त हुन जे लाइ असांखे परखण जी शक्ति अर्थात बुद्धि जी एकाग्रता द्वारा छा सही आहे छा ग़लति आहे, ज़रूरी न आहे कि इहे वॾा आहिनि त सही चवंदा हूंदा, उहो उन्हनि जे टाइम जे हिसाब सां जेको चवनि था। लेकिन हिन संसार में हिन टाइम में अगरि तव्हां बि हिकु मतिलबु आहियो मेंबर, त असांखे बि पंहिंजी राय रखणी खपे, परखणो खपे हर हिकु माण्हू खे कि इहे फालतू संकल्प आहे, इहे अशुद्ध संकल्प आहे, इहे चेक करिणो आहे। जॾहिं असां बाबा सां गॾु ई पंहिंजो बुद्धि योग रहंदो, तॾहिं असां राइट ऐं रॉन्ग जो पहचान करे माया जे वार सां बची सघंदा आहियूं। ठीकु आहे। अञा इहे ॾाढी बाबा चवनि था कि हिक में सर्व रस वठण जी हिकु स्थिति न हूंदी आहे ॿारनि जी, अनेक रस में बुद्धि ऐं स्थिति डगमग थींदी रहंदी आहे। हिन कारण परखण जी शक्ति घटि थी वेंदी आहे। जॾहिं असांजी अनेक ॻाल्हियुनि में चीज़ुनि में रस अनुभव थींदो न, त यथार्थ रीति परखी न सघंदा आहियूं, ऐं न परखण जे कारण माया पंहिंजो ग्राहक ठाहे छॾंदी आहे। इहा माया आहे, इहे बि पहचाने न सघंदा आहिनि, इहे रॉन्ग आहे, इहे बि ॼाणे न सघंदा आहिनि। ॿियो ई माया जे ग्राहक अथवा माया जे साथी ठही बाप खे व निमित ठही हुई आत्माउनि खे बि पंहिंजी समझदारी पेश कंदा आहिनि। कीअं त थींदो ई आहे, जेसिताईं संपूर्ण ठहूं तेसिताईं ॻाल्हियूं त थींदियूं ई सही। ॿियो ई बाबा चईंदा आहिनि माया खे पंहिंजो ग्राहक अथवा माया खे पंहिंजो साथी ठाहे बाप खे ऐं निमित आत्माउनि खे चईंदा आहिनि कि इहे त थींदो ई आहे, जेसिताईं संपूर्ण ठहूं इहे त ॻाल्हियूं थींदियूं ई। ईअं कई प्रकार जी विचित्र पॉइंट्स माया जी तरफ़ां वकील ठही करे बाप जे साम्हूं व निमित ठहियल हुई आत्माउनि जे साम्हूं रखंदा आहिनि। माया जी तरफ़ खां बाबा चवंदा आहिनि माया जी तरफ़ सां वकील ठही करे बाप जे ऐं निमित आत्माउनि जे साम्हूं रखंदा आहिनि। छो जी माया सां साथी थियण जे कारण ऑपोजिशन पार्टी जा थी वेंदा आहिनि। त चेक करो, असां बाबा जी श्रीमत में मनमत मिक्स करे हीअं त न चईंदा आहियूं कि इहे त थींदो ई आहे, अञा संपूर्ण काथे रहिया आहियूं, इहे बि त सेवा ई आहे, ॻाल्हियूं त ॿुधणियूं खपनि न, हालो हाल त वठूं न। त बाबा चवनि था कि माया जो साथी ठहिण जे कारण ऑपोजिशन पार्टी जा ठही वेंदा, माया जी थियण जी पोजीशन छॾे छॾंदा आहियूं। कारण छा आहे? परखण जी शक्ति घटि हूंदी आहे। अहिड़ा वंडरफुल ऐं रमणी केस बाप दादा जे साम्हूं ईंदा आहिनि। पॉइंट्स बि सुठी सुठी थींदियूं आहिनि, इन्वेंशन बि ॾाढी नई नई कंदा आहिनि, छो जी बैकबोन माया हूंदी, माया जे हूंदे ॾाढी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं बि कंदा आहिनि, नई नई इन्वेंशन बि कंदा आहिनि। जॾहिं ॿारनि जी अहिड़ी स्थिति ॾिसंदा आहिनि त बाबा खे बि रहम ईंदो आहे,
मतिलबु ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि न, बाप सिखलाईंदा आहिनि ऐं ॿार नंढी सी ग़लती जे कारण छा करे ॾींदा आहिनि। नंढी सी ग़लती आहे श्रीमत में मनमत मिक्स करणु। हुन जो आधार छा आहे? नंढी सी ग़लती आहे श्रीमत में मनमत मिक्स करणु। हुन जो आधार छा आहे? अलबेलोपन ऐं आलस्य। श्रीमत में मनमत मिक्स करे छॾंदा आहिनि त श्रीमत में मनमत मिक्स कॾहिं थींदी आहे? जॾहिं असां आलस्य ऐं अलबेलोपन अलबेला थी वेंदा आहिनि। अनेक प्रकार जी माया जी आकर्षण जे पुठियां आकर्षित थींदा आहिनि। इन करे जो पहिरियों उमंग उत्साह अनुभव कंदा आहिनि न, उहा हलंदे हलंदे माया जी ठहिण जी संपूर्ण शक्ति न हुजण जे कारण कोई पुरुषार्थहीन थी वेंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि श्रीमत में मनमत मिक्स करे वठंदा आहिनि। हुन जो आधार छा आहे? मनमत ऐं आलस्य। कॾहिं कॾहिं आलस्य ईंदो त हा चलो अॼु ईअं था करे छॾूं, ईअं था करे छॾूं। त इहे अनेक प्रकार जी माया जे आकर्षण में आकर्षित थी वेंदा न। हिन करे जो पहिरियों उमंग उत्साह अनुभव कंदा आहियो उहो हलंदे हलंदे माया जी थियण जी संपूर्ण शक्ति न हुजण जे कारण पुरुषार्थहीन ठही वेंदा आहियो। छा करूं, केसिताईं करूं, इहे त पतो ई न हुयो। ईअं अहिड़ा व्यर्थ संकल्पनि जे चक्कर में अची वेंदा आहिनि। लेकिन इन सभिनि ॻाल्हियूं साइट सीन अर्थात रास्ते जा नज़ारा सम्झो। मंज़िल आहे इन्हनि खे पार करिणो आहे, न कि मंज़िल सम्झी करे हिते ई रुकी वञिणो आहे। लेकिन कई बार हिन खे ई पंहिंजी मंज़िल अर्थात मुंहिंजो पार्ट ई इहो आहे, मुंहिंजी तक़दीर ई आहे, ईअं रास्ते जे नज़ारनि खे मंज़िल सम्झी करे वास्तविक मंज़िल सां दूर थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थींदो न, केरु माण्हू भले ॾाढो उहो जीवन में परिस्थिति आई हुजे, अगरि उहो ईअं ई सम्झे कि मुंहिंजो त पार्ट ई इहो आहे, तक़दीर ई आहे, त हुते जो हुते ई रहिजी वेंदो आहे। पोइ पंहिंजो जो जेको लक्ष्य हूंदो आहे न हुन सां दूर थी वेंदो आहे। लेकिन तव्हां पंहिंजे जीवन में छा लक्ष्य रखिया अथव हुनखे बुद्धि में सदा ध्यान में रखो ऐं जीवन में हलंदा हलो। पोइ जेके बि ॻाल्हियूं अचनि थी न उहे हिकु साइट सीन सम्झो। ऊची मंज़िल ते पहुचण खां पहिरियों आंधी तूफ़ान लॻंदा आहिनि। स्टीमर खे हुन ते वञण जे लाइ बीच भंवर सां क्रॉस करिणो पवंदो आहे। इन करे जल्दी में घबरायो न, थको न, रुको न। बाबा चवनि था जल्दी में घबरायो न, थको न, रुको न। असां जेका मंज़िल प्राप्त करण लाइ पंहिंजो संकल्प रखी कमु शुरू कयो आहे उनखे असांखे प्राप्त करिणो ई आहे। घबरायो न, थको न। भॻवान के साथ ठाहियो त हर मुश्किल सहज थी वेंदी। लेकिन समय ते माण्हू भॻवान खे यादि ई नथा करनि। त बाबा असांखे चवनि था कि भॻवान के साथी ठाहियो त हर मुश्किल सहज थी वेंदी। हिम्मतवान ठहो त मदद मिली वेंदी। सी फादर करो, फॉलो फादर करो त सदा सहज उमंग उत्साह जीवन में ही स्वयं। त अगरि असां सी फादर फॉलो फादर कंदासीं त सदा सहज उमंग उत्सव जीवन में अनुभव कंदा। बाबा चवनि था कि अगरि सी फादर फॉलो फादर कंदा असांखे पंहिंजे जीवन में सदा सहज उमंग उल्लास जीवन में अनुभव थींदो। रास्ते हलदे कोई व्यक्ति व वैभव के आधार न ठाहियो। जो आधार ही स्वयं विनाशी आहे उहा अविनाशी प्राप्ति छा कराए सघंदो। जो आधार ही विनाशी आहे उहा अविनाशी प्राप्ति छा कराईंदो। हिकु बल हिकु भरोसो, हिकु पाठ खे सदा पको रखो त बीच भंवर सां सहज निकिरी वेंदो। हिकु बल हिकु भरोसो, हिकु पाठ खे पको करो कि बाबा ही मुंहिंजो आहे, मूंखे इहो ई करिणो आहे।
ईअं ई श्रीमत ते हलणो आहे। हिकु पाठ पको करो त बीच बवर सां सहज ई निकिरी वेंदो। ऐं मंज़िल खे सदा समीप अनुभव कंदो। ॿुधियो, इहे पुरुषार्थनि जी रिज़ल्ट मेजॉरिटी बीच बवर में उलझी वई आहे, उलझे थी। लेकिन बाप चईंदो आहे इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी मंज़िल जे अॻियां वधण जा गुड साइन सम्झो। जेकी बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त बाबा चवनि था इहे जीअं असांखे अॻियां वधण जे लाइ इहे गुड साइन आहे। ॾिसो बाबा केॾो पॉज़िटिव वठी थो खणे, असांखे पॉज़िटिवलिटी अॻियां वधाए थो। मेजॉरिटी बीच बवर में उलझी पईन आहिनि। पहिरियों लक्ष्य रखंदा आहिनि, पोइ उन अनुसार असांजा पेपर थींदा आहिनि त ॿार उलझी वेंदा आहिनि। लेकिन बाप चईंदा आहिनि इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी मंज़िल में अॻियां वधण जा गुड साइन सम्झो। जीअं विनाश खे गुड साइन कल्याणकारी चईंदा आहियो, इहे परीक्षायूं बि परिपक्व करण जो आधार आहे। जीवन में परीक्षायूं न ईंदियूं त असां कीअं सम्झंदासीं असां में केतिरी शक्ति आई आहे न आई आहे। ये परीक्षायूं भी परिपक्व करण जो आधार आहे। मार्ग क्रॉस करे अॻियां वधो था न, मार्ग क्रॉस करे असां अॻियां वधूं था, इहे निशानियूं आहिनि कि असां अॻियां वधूं था। इन सभिनि ॻाल्हियुनि खे ॾिसी घबरायो न, सदा इहे ई हिकु संकल्प रखो कि हाणे मंज़िल ते पहुचा कि पहुचा। सम्झो, जीअं बिजली जी हलचल पसंदि न ईंदी आहे, हिकु रस स्थिति पसंदि ईंदी आहे न, ईअं ई बाप खे बि ॿारनि जी हिकु रस स्थिति ई पसंदि ईंदी आहे। बाबा बि ईअं न चाहींदा आहिनि कि मुंहिंजा ॿार हलचल में अचनि। बाबा बि चईंदा आहिनि मूंखे पंहिंजे ॿारनि जी हिकु रस स्थिति जो ई अनुभव करणो। बाबा चईंदा आहिनि मूंखे ॿारनि जी हिकु रस स्थिति ई मां ॾिसणु चाहींदो आहियां। त इहे संकल्प पको रखे कि असांखे सदा हिकु रस स्थिति में ई स्थित थियणो आहे। इहे प्रकृति खेल कंदी आहे, लेकिन अहिड़ो खेल न करणो आहे। सदा अचल अडोल अटल रहणो आहे। असांखे सदा अचल अडोल अटल रहणो आहे। अच्छा, अहिड़ा मास्टर नॉलेजफुल, सदा सक्सेसफुल, सदा हर्षित रहण वारा, अहिड़ा सदा नॉलेजफुल, सक्सेसफुल, सदा हर्षित रहण वारा, माया जी सर्व आकर्षण सां परे रहण वारा। छा नॉलेजफुल, सक्सेसफुल ऐं सदा हर्षित, माया जी सर्व आकर्षण सां परे रहण वारा। बाबा चवनि था माया जी सर्व आकर्षण सां परे रहण वारा, मंज़िल जे समीप पहुची हुई आत्माउनि खे, मास्टर नॉलेजफुल, सदा सक्सेसफुल, सदा हर्षित रहण वारा, माया जी सर्व आकर्षण सां परे रहण वारा, मंज़िल जे समीप पहुची हुई आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। मेलो सेवाधारी ग्रुप। बाबा चवनि था केतिरो भविष्य जमा कयो आहे, सेवा जो मेवा मिलंदो आहे न, अर्थात जो कंदा आहियो हुनजो पदम गुणा ज़्यादा जमा थी वेंदो। जीअं हिकु बीज विझो त फल केतिरा निकिरंदा आहिनि, हिकु त न निकिरंदो न। बीज हिकु विझो, फल हर सीज़न में मिलंदो रहंदो आहे। इहे बि सेवा जो मेवा पदम गुणा जमा थींदो आहे, हर जन्म में मिलंदो रहंदो आहे। मनसा वाच्य कर्मणा टई प्रकार जी सेवा करे हर हिकु कई। वाणी ऐं कर्म जी सेवा सां गॾु गॾु मन सां शुद्ध संकल्प ऐं श्रेष्ठ वृत्ति द्वारा बि ॾाढी सेवा करे सघंदा आहियूं। असांखे वाणी ऐं कर्म जे सां गॾु गॾु मन सां शुद्ध संकल्प, शुभ संकल्प व श्रेष्ठ वृत्ति द्वारा बि ॾाढी सेवा करे सघंदा आहियूं।
वाणी कर्म तो करो ही था, लेकिन मन में भी शुभ भावना शुभकामना करो, सर्व जो कल्याण थे। अगर टई सेवाएं साथ साथ न तो फल एतिरो फलीभूत न थींदो। वर्तमान समय प्रमाण टई साथ साथ हुजणियूं खपनि, अलॻि अलॻि न हुजणी खपनि। वाणी में भी शक्ति तॾहिं ईंदी आहे जॾहिं मनसा शक्तिशाली हुजे। अगरि असांजी मनसा शक्तिशाली हूंदी त वाणी में भी शक्ति ईंदी, न त ॻाल्हाइण वारा पंडित समान थी वेंदा। पंडित माण्हू कथा केतिरी बढ़िया कंदा आहिनि, लेकिन पंडित छू चईंदा आहिनि छू जी तो उते मुआफ़िक़ पढ़ी करे रिपीट कंदा आहिनि। ज्ञानी आत्मा था समझदार, सम्झ करे सर्विस करण में सफलता थींदी। सम्झ सां सर्विस कंदा त सफलता भी थींदी। त बाबा चवनि था ज्ञानी आत्मा समझदार सम्झी करे सर्विस करण में सफलता भी उन्हनि खे मिलदी आहे। मतलब ज्ञान युक्त कार्य करो। समझदार ॿार टे प्रकार जी सेवा साथ साथ कंदा आहिनि। चित्र कॉन्शियस न, लेकिन बाप कॉन्शियस हुजो त टई सेवा साथ साथ थी वेंदी। ड्यूटी सम्झी करे अगर सेवा कंदा हो त आत्माउनि खे आत्मिक स्मृति न ईंदी। अगर असां ड्यूटी सम्झी करे सेवा कंदासीं न त आत्माउनि खे आत्मिक स्मृति न ईंदी आहे। त ईअं न सम्झो कि असां ड्यूटी था करूं, असां आत्माउनि खे शक्ति था ॾियूं। उहो बि हिकु ॿुधण जी ड्यूटी सम्झी हली वेंदा आहिनि। अगरि असां बि ड्यूटी सम्झी करे कंदासीं त उहो बि हिकु ड्यूटी सम्झी करे ॿुधी करे हली वेंदा। अगरि रहम दिल ठही कल्याण जी भावना रखी करे सर्विस कंदा आहियो त आत्मायूं जगदी वेंदियूं आहिनि। त असांखे कंहिंखे बि ज्ञान ॾियो त रहम दिल ठही करे कल्याण जी भावना रखी करे सर्विस करो। उन्हनि जे प्रति रहम ईंदो आहे कि असां उन्हनि खे बि पंहिंजे मथां रहम ईंदो। जॾहिं असां उन्हनि खे रहम दिल थी करे सर्विस कंदासीं न त उन्हनि खे बि पंहिंजे मथां रहम ईंदो कि असां बि कुझु करूं। बाप त ॿारनि खे सदैव अॻियां वधण जो इशारो ॾींदा रहंदा आहिनि। बाप त सदा ॿारनि खे अॻियां वधण जो इशारो ॾींदा आहिनि। त बाबा असांखे छा इशारो ॾियनि था कि रहम दिल ठही करे सर्विस करो, मन सां पावरफुल करो रखो। बाक़ी जेतिरो कयो उहो ड्रामा अनुसार ॾाढो सुठो महिनत कयो, समय ॾिनो, उन सां वर्तमान भी थियो, भविष्य भी जमा थियो। वर्तमान भी जमा थियो, भविष्य भी जमा थियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।